أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقالوا كونوا هودا أو نصارى تهتدوا قل بل ملة إبراهيم حنيفا وما كان من المشركين قولوا آمنا بالله وما أنزل إلينا وما أنزل إلى إبراهيم وإسماعيل وإسحاق ويعقوب والأسباط وما أوتي موسى وعيسى وما أوتي النبيون من ربهم لا نفرق بين أحد منهم ونحن له مسلمون فإن آمنوا بمثل ما آمنتم به فقد اهتدوا وإن تولوا فإنما هم في شقاق فسيكفيكهم الله وهو السميع العليم صبغة الله ومن أحسن من الله صبغة ونحن له عابدون صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا اللہ تبارک و تعالی جا تمام اساں جے متھاں انا گنیا کرم احسان آہن جو اللہ رب ذوالجلال تمام اساں کے مغرب دی نماز با جماعت نصیب فرمائی ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला औलाद जे तरबियत जे मुतालिक़ बयानु फरमायो हो ऐं इन सां गॾोगॾु इहो अहसास बि ॾियारियो हो त हर कंहिंखे पंहिंजी कमाई कमु ईंदी अॻिते, कोई कंहिं ॿिए जे अमलनि ते भाड़े न वेहे त मुंहिंजो अबो ॾाॾो या मुंहिंजा रिश्तेदार या मुंहिंजे ख़ानदान में को वली बुज़ुर्ग अबदाल को थी गुज़रियो आहे, उनजे करे मूंखे बख़्शिश मिलंदी, मूंसां हिसाबु कोन थींदो, माफ़ी थींदी, या मां सैयद ख़ानदान घराणे जो आहियां, इहा सभु भुल आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो तिलका उम्मतुन क़द ख़लत लहा मा कसबत वलकुम मा कसबतुम, इहा बहितरीन जमात हुई नेकनि ऐं सालिहनि जी जेका गुज़री वई, उन्हनि जे आसिरे न वेही रहो त को उन्हनि जा अमल असांखे बि छॾाईंदा। लहा मा कसबत वलकुम मा कसबतुम, उन्हनि जी कमाई उन्हनि जे लाइ आहे, तव्हांजी कमाई तव्हांखे कमु ईंदी। वला तुसअलून अम्मा कानू यामलून, ऐं तव्हां खां उन्हनि जे अमलनि जे बारे में पुछाणो बि कोन थींदो ऐं वरी उन्हनि खां तव्हांजे अमलनि जे बारे में बि पुछाणो कोन थींदो। हर को पंहिंजे पंहिंजे अमलनि जे आधार ते कुल्लु नफ्सिन बिमा कसबत रहीन, जकड़ियल हूंदो हर माण्हू पंहिंजे अमलनि जे आधार ते, जेसि ताईं जान छॾाए तॾहिं उहा पकड़ ख़तमु थींदसि। त पोइ उनजो ख़ुलासो खणी हीअं पियो निकिरे त इहा सॼी तालीम ऐं तरबियत असां वॾनि खे ॾियणी आहे, सरबराहनि खे पंहिंजे औलाद खे तरबियत ॾियणी आहे। मिसाल मां खणी ॾियां त हिकिड़ो माण्हू पंहिंजे औलाद जे घर जी छत घर बहितर खां बहितर बनाइण जो फ़िक्र त करे, पर जहन्नम जे बाहि खां बचण जो फ़िक्र न करे। सिज जे तपश खां छत लॻाइण जे लाइ पूरा वसाइल इस्तेमालु करे त जीअं सिज जी तपश न थिए, गर्मीअ खां बचाव थिए। पूरी तवानाई, पूरो ज़ोर, पूरी दौलत, पूरो अकुल, पूरा वसाइल ख़र्च करे छत लॻायां, उस खां बचां, पर जहन्नम जे बाहि खां बचण जो फ़िक्र न करे। कमु कुल माण्हूअ जो कमु आहे। ॿियो मिसाल खणी मां हीअं ॾियां त हथ में या पेर में किथे लॻी वञे छेत, उन छेत खे कढण में पूरो ज़ोर लॻाए। कॾहिं कॾहिं कंडो या छेत ॿाहिरि हूंदी आहे त पोइ आसानी सां निकिरंदी आहे, कॾहिं चुभी वेंदी आहे अंदरि, पोइ सुथरी न निकिरंदी आहे, ज़रा ज़ोर वठंदी आहे, खोटणो पवंदो आहे चमड़ीअ खे, कॾहिं अञा न त पोइ टुको ॾेई करे बि ऑपरेशन नमूने बि कढणो पवंदो आहे। इन छेत खे कढण जे लाइ त पूरा वसाइल इस्तेमालु करे, पर गोलीअ खां बचण जे लाइ औलाद खे तरबियत न करे, इन जहिड़ो को कमु अकुली न थींदो। गुज़िरियल आयतुनि जो ख़ुलासो सॼो इहो हो त जीअं पाण खे जहन्नम जे बाहि खां गोलीअ जे निशाने ते बीहण खां बचायो था, पंहिंजे औलाद खे बि बचायो। असुल तालीम इहा आहे। अल्लाह ताला शल सही सम्झ नसीब फरमाए, अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। पोइ अॼोकनि आयतुनि में अल्लाह तबारक व तआला यहूदियुनि जी हिकिड़ी ख़बासत सां गॾोगॾु हिकु वॾी तालीम ऐं उसूली ॻाल्हि सेखारी आहे। मुफ़सरनि लिखियो आहे त यहूदी ऐं नसरानी
मुसलमाननि खे चवंदा हुआ त अचो अचो तव्हां बि यहूदी थियो, यहूदी चवंदा हुआ। नसरानी वरी चवंदा हुआ अचो बाबा तव्हां बि नसरानी थियो। अवा छो यहूदी नसरानी थियूं? चवंदा हुआ त हिदायत ई पोइ मिलंदव, कामयाबी ई पोइ थींदव जॾहिं यहूदी थींदव या नसरानी थींदव। जीअं गुज़िरियल आयतुनि में गुज़रियो आहे, यहूदिन चयो हो त वक़ालत यहूदु लैसत नसारा अला शै, यहूदिन चयो नसारा कुझु बि न आहिनि, आहियूं त असां। नसराननि चयो त वक़ालत नसारा लैसत यहूदु अला शै, नसराननि चयो त आहियूं त असां, यहूदी कुझु बि न आहिनि। वरी होॾां चयूं त लन यदखुलल जन्नत इल्ला मन कान हुदन औ नसारा, जन्नत आहे ई असां ॿिन्हिनि जी, यहूदिन ऐं नसरानियुनि जी, असां वेंदासीं जन्नत में, ॿियो केरु बि न वेंदो। वरी हेॾां हीअ आयत ॿुधाए थी त मुस्लमाननि खे सेखारनि पिया त अचो अचो यहूदी थियो या नसरानी थियो, पोइ हिदायत वारा थींदव। कुलू कूनू हुदन औ नसारा तातदू, हाणे हू तालीम था ॾियनि त अचो यहूदी ऐं नसरानी थियो, पोइ हिदायत ते असुल तव्हांखे तालीम तरबियत पोइ मिलंदी, हिदायत ते पोइ हूंदव। बाक़ी जेको हे इस्लाम जो नारो तव्हां हणो इहो फुज़ूल अथव। इहा यहूदिन ऐं नसरानियुनि जी ॻाल्हि हुई जेका अलाह ताला उन्हनि जी आउट कई। अलाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फरमायो, सोना नबी कुल चओ इन्हनि खे, साईं कुर्बान वञा छा चवां इन्हनि खे, हुकुम कयो। अलाह से फरमायो बल मिल्लत इब्राहिम हनीफा वमा कान मिनल मुशरिकीन, तव्हां था चओ त यहूदी ऐं नसरानी थियूं, न न, बल्कि इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन जो इल्म सिखी करे इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन जा ताबेदार थियो। ख़बर अथव इब्राहिम अलैहिस्सलाम जो दीन कहिड़ो? गुज़िरियल आयतुनि ॿुधायो त वनहनु लहू मुस्लिमून। अल्लाह तबारक व तआला फरमायो अस्लिम, चई अस्लमतु लिरब्बिल आलमीन। औलाद खे बि चई त वला तमूतुन इल्ला व अंतुम मुस्लिमून, मरो त मुस्लमान थी मरजो। इन्हनि समूरनि आयतुनि जो ख़ुलासो इहो निकितो त दीन आहे त इस्लाम आहे, इस्लाम खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। अल्लाह ताला बि फरमायो फलन युक़बल मिन्हु वमन यब्तग़ि ग़ैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु, इस्लाम खां सवाइ कंहिं ॿियो दीन अख़्तियार को त क़बूल कोन कंदुसि। हाणे हिननि आयतुनि मां अल्लाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ुलासे तौर ते फरमायो, सोना नबी ही था चवनि त यहूदी या नसरानी थियो त कामयाब थींदव, तूं चई न न, बल मिल्लत इब्राहिम हनीफा, इब्राहिम अलैहिस्सलाम वारे दीन इस्लाम जा ताबेदार थियो जेको हिकु तरफ़ो आहे, शिरक खां पाक आहे, बिदत खां पाक आहे। हर हिक जी अल्लाह तबारक व तआला जेका अज़मत रखी आहे, नबियनि जी, पीरनि जी, बुज़ुर्गनि जी, साहबनि जी, वलियनि जी, गौसनि जी, अब्दालनि जी, आलिमनि जी, सालिहनि जी, नेकनि जी, मुतक़िन जी, परहेज़गारनि जी जेका जेका हैसियत रखी आहे, उहा इस्लाम जेका सेखारी आहे उनखे पंहिंजे पंहिंजे जॻह ते बरक़रार रखो। न कंहिं नबीअ खे ख़ुदा सां मिलायो, एॾी तारीफ़ कयो। जीअं चऊं त वक़ालत यहूद उज़ैर इब्नुल्लाह, ईसाइनि चयो त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो पुटु आहे। न वरी कंहिं सहाबीअ कंहिं बुज़ुर्ग खे नबीअ सां मिलायो, न वरी कंहिं नबीअ खे ख़ुदा सां मिलायो। जीअं कुझु बिदअतनि चयो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आलिमुल ग़ैब आहिनि, का बि पंहिंजी हथरादू शइ दीन इस्लाम में न अची थी सघे, न उन मां का शइ निकिरी थी सघे। इस्लाम जी एॾी वॾी कुशादी तालीम ऐं तरबियत ऐं तारीफ़ अल्लाह ताला क़ुरान हदीस जे ज़रिए करे छॾी आहे। सोना नबी तूं चए न ही था चवनि यहूदी या नसरानी थियो, चए न मिल्लत इब्राहिम हनीफा, इब्राहिम जे दीन इस्लाम जा ताबेदार थियो जेको पक्को पुख्तो आहे, हर शइ खां पाक आहे, हिकु तरफ़ो आहे, इन जा ताबेदार थियो। वमा कान मिनल मुशरिकीन, इब्राहिम अलैहिस्सलाम मुशरिकनि मां कोन हो। हाणे इहा उनखे जॾहिं तालीम मिली त इब्राहिम अलैहिस्सलाम जो दीन इस्लामी अल्लाह ताला खे पसंदि आहे, उन में ई कामयाबी आहे त हुननि जी ॻाल्हि सॼी रद्द थी वई। जो चवनि था यहूदी थियो या नसरानी थियो, ॻाल्हि मरी वई। अल्लाह तबारक व तआला हाणे इन लफ़्ज़ जो तशरीह कंदे गोया के ख़ुलासो तफ़सील बयानु कयो त मिल्लत इब्राहिम हनीफा, हनीफा जी माना छा? ॾिसो अल्लाह से फरमायो क़ुलू आमन्ना बिल्लाहि वमा उन्ज़िला इलैना वमा उन्ज़िला इला इब्राहिम, चओ इन्हनि खे यहूदियुनि नसराननि खे त असां ईमान उन ते आणींदा आहियूं जेका अल्लाह ताला जी वहदहू ला शरीक ज़ात आहे। असां पहिरियां अल्लाह ते ईमान आणींदा आहियूं, पोइ वमा उन्ज़िला इलैना, अल्लाह से असांजे तरफ़ जेके किताब आसमानी मोकिलिया आहिनि पोइ उन्हनि ते ईमान आणींदा आहियूं। वमा उन्ज़िला इला इब्राहिम, इब्राहिम अलैहिस्सलाम ॾे, इस्माइल अलैहिस्सलाम ॾे, इसहाक़ अलैहिस्सलाम ॾे, याकूब ॾे, उनजे औलाद ॾे, जेको कुझु अल्लाह ताला मोकिलियो, जेका तालीम जिब्राइल अलैहिस्सलाम जे ज़रिए मोकिली, असां उनखे फॉलो कंदा आहियूं, असां उनखे मञींदा आहियूं, असां उनजी तरबियत तालीम ते अमल कंदा आहियूं। वमा ऊतिया मूसा व ईसा, ऐं जेको कुझु ईसा अलैहिस्सलाम खे मूसा अलैहिस्सलाम खे ॾिनो वियो, माना तौरात ऐं इंजील जेको ॾिनो वियो। वमा ऊतिया नबियून मिन रब्बिहिम, या अल्लाह तबारक व तआला जे नबियनि सॻोरनि खे संदसि रब जे तरफ़ खां जेको कुझु मिलियो वियो, असां उन्हनि सभिनी खे मञींदा आहियूं।
आयत सॼीअ जो ख़ुलासो ही निकितो त असां अलाह ते ईमान आणींदा आहियूं ऐं अलाह ताला जे तरफ़ खां मोकिलियल पैगंबरनि जे तरफ़ जेको दीन जेके आसमानी किताब आहे सभिनी खे मञींदा आहियूं। ला नुफ़र्रिक़ु बैन अहदिन मिनहुम, ज़रे बराबरि उन्हनि में फ़र्क़ु न कंदा आहियूं त मूसा अलैहिस्सलाम जो दीन नऊज़ बिल्लाह घटि हो या कमज़ोर हो, या ईसा अलैहिस्सलाम जो घटि हो या कमज़ोर हो, या उन में हीअ कमी हुई, कुझु बि न। पंहिंजे पंहिंजे दौर में जेको जेको अलाह तबारक व तआला उन्हनि नबियनि सॻोरनि खे उन्हनि जे उम्मतुनि जे लाइ तालीम तरबियत ॾिनी, उहा कामिल ऐं मुकमल हुई उन दौर में। कंहिंखे बि फ़र्क़ु कोन था कयूं। मलाइकनि खे पंहिंजी हैसियत सां मञींदा आहियूं, कोन चवंदा आहियूं तव्हांजे अक़ीदे वांगुरु त मलाइक अलाह जूं न्याणियूं आहिनि। बुज़ुर्गनि खे पंहिंजे अक़ीदे सां मञींदा आहियूं त अलाह ताला जा ख़ालिस नेक सालिह बंदा थी गुज़रिया आहिनि। कोन चवंदा आहियूं ईअं त आलिमुल ग़ैब आहिनि, जा उन्हनि जे क़ब्र ते वञी करे घुरबो आहे, कोन चवंदा आहियूं ईअं। साहबनि सॻोरनि खे बि उहो अलाह तबारक व तआला जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो सिधो सऊं शागिर्द पाक कामिल मुकमल मञींदा आहियूं। न उन्हनि खे मिलाईंदा आहियूं नबियनि सॻोरनि सां। नबियनि सॻोरनि खे बि अलाह ताला जो पैगंबर मञींदा आहियूं, कोन मिलाईंदा आहियूं उन्हनि खे अलाह ताला जे ज़ात सां। अलाह ताला जो दर्जो पंहिंजो आहे, नबियनि जो दर्जो पंहिंजो आहे, साहबनि जो दर्जो पंहिंजो आहे, वलियनि जो दर्जो पंहिंजो आहे। अलाह ताला इन्हनि समूरनि मख़लूक़ात में इंसाननि में जेके दर्जा रखिया उहे अलाह ताला जे तरफ़ खां ॾिनल आहिनि। अलाह ताला पाण औलाद खां इन्हनि समूरनि सिफ़तुनि इंसानी सिफ़तुनि खां पाक आहे। ला नुफ़र्रिक़ु बैन अहदिन मिनहुम, असां कोन कंदा आहियूं फ़र्क़ु हिन ॻाल्हियुनि में। जीअं अलाह ताला तालीम ॾिनी आहे उईअं मञींदा आहियूं। व नहनु लहू मुस्लिमून, ऐं असां उन रब जे ज़ात खे ई मञींदा आहियूं। जंहिं उन अक़ीदो ईमान सेखारियो आहे, ॾिनो आहे, असां उनखे ई मञींदा आहियूं। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम जे ऐं याकूब अलैहिस्सलाम जे ॻाल्हियुनि खे जो अलाह तबारक व तआला एतिरनि काफ़ी सारनि आयतुनि खां बयानु कयो आहे ऐं उन जे दुआउनि खे बि बयानु कयो वियो, त उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त अलाह तबारक व तआला इब्राहिम अलैहिस्सलाम जूं दुआऊं जेके क़बूल कयूं हुयूं, याकूब अलैहिस्सलाम जूं दुआऊं जेके क़बूल कयूं हुयूं, उन्हनि जे क़बूलियत जो वॾो असरु दुनिया में ज़ाहिर थियो। तमामु तर पैगंबर सॻोरा बनी इसराइल में आया, याकूब अलैहिस्सलाम जे औलाद में आया। अक्सर पैगंबर, सिर्फ़ 10 पैगंबर आहिनि अहिड़ा जेके बनी इसराइल खां ॿाहिरि आहिनि, बाक़ी 1.25 लाख कमो पेश पैगंबर बनी इसराइल जे अंदरि आया। उन्हनि खे घणा मिलिया? सिर्फ़ 10 पैगंबर आहिनि जेके बनी इसराइल खां अलॻि आहिनि, बाक़ी सभु जो सभु बनी इसराइल में आया। उहे 10 पैगंबर कहिड़ा? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त आदम अलैहिस्सलाम खां पोइ नूह अलैहिस्सलाम बनी इसराइल मां कोन्हे, शुएब अलैहिस्सलाम बनी इसराइल मां कोन्हे, हूद अलैहिस्सलाम बनी इसराइल मां कोन्हे, सालेह अलैहिस्सलाम, लूत अलैहिस्सलाम, इब्राहिम अलैहिस्सलाम, इसहाक अलैहिस्सलाम ऐं याकूब अलैहिस्सलाम, इस्माइल अलैहिस्सलाम, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इहे पैगंबर बनी इसराइल मां कोन आहिनि, बाक़ी सभु जो सभु बनी इसराइल हुया। कंहिं एतबार सां निस्बत जेका कई वेंदी आहे त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्राहिम अलैहिस्सलाम जे औलाद मां आहिनि, इब्राहिम अलैहिस्सलाम वरी याकूब अलैहिस्सलाम जे औलाद मां, या याकूब अलैहिस्सलाम ख़ुदि इब्राहिम अलैहिस्सलाम जे औलाद मां। त बनी इसराइल जे अंदरि जेके पैगंबर थिया सभु उन जे औलाद में अलाह ताला एॾियूं वॾियूं दुआऊं उन जूं क़बूलियूं, अलाह ताला जे ॾाढो दुआऊं घुरायूं, उन्हनि जे दुआउनि जी बरकत जो असरु एॾो थियो। औलाद में एॾा पैगंबर हुजनि, केॾी कामयाबी आहे। माना उनजी तालीम ऐं तरबियत एॾी वॾी हुई, उनजो इख़लास, उनजी मुहबत, इंसानियत, वसी सोच, ख़ुदा जी इबादत एॾी वॾी हुई जो अलाह ताला उन जे दुआउनि खे क़बूल करे औलाद में हेकांदा पैगंबर सॻोरा मोकिलिया। पोइ हाणे अलाह ताला गोया के दुनिया जे माण्हुनि खे ॾेखारियो, ॿुधाए छॾियो लफ़्ज़नि में, चिटनि लफ़्ज़नि में त ईमान इस्लाम उहो आहे जेको इब्राहिम, इसहाक, याकूब, उन जे औलाद मूसा, ईसा अलैहिस्सलाम इन्हनि जे तिर्ज़ तालीम सां जेको दुनिया खे मिलियो आहे। इहे सभु इब्राहिम अलैहिस्सलाम, याकूब अलैहिस्सलाम जे औलाद मां आहिनि। पोइ हाणे अलाह तबारक व तआला उन दौर जे मुशरिकनि ऐं काफ़िरनि खे इहो जवाब बि ॾिनो, जेके न यहूदी ऐं नसरानी चवनि पिया मुस्लमाननि खे त तव्हां यहूदी थियो, नसरानी थियो, उनखे जवाबु ॾिनो वियो त न बाबा, इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन इस्लाम जा ताबेदार थियो, पोइ हिदायत वारा थींदव, यहूदी नसरानी कीअं? न। अलाह ताला उन ॻाल्हि खे मज़ीद पके करण जे लाइ ॿी आयत जे अंदरि कुझु वज़ाहत फरमाई। फ़इन आमनू, सोना नबी तुंहिंजे दौर जा जेके यहूदी नसरानी आहिनि, जेके चवनि था त दीन असुल आहे यहूदी नसरानी, उनखे ॿुधाए साईं जी छा ॿुधायां। फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बि, जेकॾहिं उन्हनि ईमान आंदो ईअं जीअं तव्हां ईमान आंदो आहे। केॾी ॻाल्हि चिटी थी वई? जेकॾहिं यहूदी नसरानी ईमान आणनि था ईअं जीअं तव्हां ईमान आंदो आहे त पोइ फ़क़द इhtदऊ, पोइ हिदायत वारा थींदा। ऐं हू छा पिया चवनि त कूनू हूदन औ नसारा तहतदू, मुस्लमान खे पिया चवनि त यहूदी नसरानी थियो त हिदायत वारा थींदव। अलाह साईं छा थो फरमाए त इन्हनि खे चओ इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बि, तव्हां वांगुरु जे ईमान आंदऊं त पोइ हिदायत वारा थींदा। माना मेयार अलाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा किराम खे बनायो।
जंहिंजो ईमान उन्हनि जे ईमान जहिड़ो हूंदो त हिदायत वारो थींदो। हाणे दुनिया जा सभु अक़ीदा, सभु मज़हबी फ़िरका पंहिंजो पाण खे भेटनि था, असांजो ईमान, असांजी तिर्ज़ ऐं तालीम सहाबा किराम सां, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां मिले थी त पोइ हिदायत वारा आहिनि, जे नथी मिले त गुमराह वञ गुमराह वञ गुमराह। अलाह ताला चिटो चयो जे इन्हनि ईमान आंदो तव्हांजे ईमान जहिड़ो त पोइ हिदायत वारा थींदा, पर साईं जे अहिड़ो ईमान न आंदऊं। अलाह जी फरमायो हा ॿुध, वइन तवल्लऊ जे फिरी विया फइन्नमा हुम फी शिक़ाक़, पोइ इहे मुखालिफ़त में आहिनि, माना ईमान इस्लाम जे मुखालिफ़त में आहिनि। जॾहिं मुखालिफ़त में थी विया त पोइ ज़ाहिर आहे तोसां ज़िद कंदा, मुखालिफ़ जो थींदो त ज़िदियत कंदो, ज़िदियत में ईंदो त ज़ाहिर आहे इख़्तिलाफ़ वधंदो त हिकु ॾींहुं दुश्मन थींदो, दुश्मन थींदो त पोइ ॿुधाए छॾनि फसयकफ़ीकहुमुल्लाह, सोणा इन्हनि जे मुक़ाबले में रब तुंहिंजो तुंहिंजे लाइ काफ़ी आहे। वहुव समीउल अलीम, ॿुधाए छॾे न त मुंहिंजो रब ॿुधंदड़ बि आहे ॼाणींदड़ बि आहे। तव्हां जूं हिकिड़ियूं ॻाल्हियूं दुनिया जा माण्हू ॿुधनि था, जेके तव्हां मुस्लमाननि खे नऊज़ बिल्लाह मिटाइण जे लाइ साज़िशूं रिथियो था। कुझु ॻाल्हियूं तव्हां नथा ॿुधायो, दिलि में रखियूं वेठा आहियो, मुस्लमाननि खे नाकाम बनाइण जूं सोचूं ज़ाहिर नथा कयो। अलाह जी फरमाए थो वहुव समीउल अलीम, मां ॿुधां बि थो ॼाणा बि थो, छो त हुननि वटि रिथूं त आहिनि न, मनसूबात आहिनि न। इन्नहुम यकीदून कैदा व अकीदु कैदा, अलाह जी फरमायो हू बि जेकॾहिं रिथनि था असां बि रिथियूं था, ॾिसूं पोइ जंहिंजी रिथ ॾाढी थिए। तॾहिं अलाह ताला खे ॿुधाए छॾियो सिबग़त अल्लाह, यहूदनि जी हिकिड़ी ॿी आदत बि हूंदी हुई नसरानियुनि जी, छा कंदा, जेको उन्हनि वटि ॿारु ॼमंदो हो पोइ उन इहा ॿार जे ॼमण खां पोइ 7 ॾींहं उन ॿार खे, जीअं असां वटि छठी थींदी आहे अकीको 6 ॾींहं 7 ॾींहं, त पोइ हू बि 7 ॾींहं ते पंहिंजे ॿार खे वेंजारींदा, हिकिड़ो रंगीन पाणी ठाहींदा, पाणी काढ़े उन में रंग विझी रंगीन पाणी ठाहींदा, पोइ उन में पंहिंजे ॿार खे वेंजारींदा हुआ। पोइ इहो तासुर ॾींदा हुआ त हाणे असांजे यहूदियत ऐं नसरानियत वारे रंग में इहो ॿार रंगजी वियो, हाणे इहो रंग यहूदी ऐं नसरानियत वारो हिन जे मथां चढ़ी वियो, इहो कोन लहंदो। ऐं उनजो ख़ुतनो तोहर बि न कराईंदा हुआ, तोहर बि न कराइनि, रंगीन पाणीअ सां वेंजारे, पोइ इहो अक़ीदो ॾियनि, इहो तासुर ॾियनि त असांजे यहूदियत ऐं नसरानियत वारे रंग में, अक़ीदे में, असां वारे ईमान जे एतबार सां, तालीम जे एतबार सां रंगजी वियो, हाणे कोन लहंदो। अलाह ताला पंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो, सोना नबीन खे ॿुधाए, साईं जी छा ॿुधायां, चई छॾियनि त सिबग़त अल्लाह, रंग आहे अलाह जो। तव्हांजो रंग कहिड़े कम जो, रंगीन पाणीअ सां वेंजारे वरी ॿिए पाणी सां वेंजारो त रंग वियो, हिकु दफ़ो न, ॿियो दफ़ो न, टियों दफ़ो न, कहिड़ो बि रंग हणी करे वेंजारो, आस्ते आस्ते रंग लही वेंदो। ॾाड़ीअ खे रंग पिया हणूं, वधे पई त बि लहे पई, ॿियो न त बि केस बेस कयूं था, कुझु रंग मंग मटाए पोड़ा जॉन थियण जी कोशिशि था कयूं, इहे सभु रोज़ फिटनि था, लहनि था। रंगीन पाणीअ सां वेंजण वारो जेको पाणीअ में रंग हूंदो उहो त इन्हनि खां बि कचो आहे न, बुत ते त कोन चढ़ंदो रंग, इहो वारनि वारो रंग ई लहे पियो। अलाह जी फरमायो ॿुधाए छॾे न सिबग़त अल्लाह, असुल रंग अलाह जो आहे जेको दिलनि खे रंगींदो आहे। वमन अहसनु मिन अल्लाह सिबग़तन, ॿुधायो अल्लाह खां वधीक रंगण में कहिड़ो वधीक भलो आहे। वनहनु लहू आबिदून, असां उन रब जी इबादत ई कंदा आहियूं जेको असुल रंग रंगींदो आहे। अल्लाह ताला जो रंग इंसान जे दिलि ते लॻंदो आहे, दिलि जंहिंजी ईमान जे नूर सां, रोशनीअ सां रंगजी वई न, सॼी दुनिया उन जे जिस्म खे रंगीन करण जी कोशिशि करे, दिलि जेसि ताईं नूर सां मुनव्वर आहे, रंगियल आहे, तेसि ताईं सॼो जिस्म कारो थी वञेसि, फटिजी वञेसि, बल्कि जिहाद में परोड़ थी वञेसि। दिलि जेकॾहिं नूर सां रंगियल आहे त हिन जे वार खे बि वंगो न करे सघंदा, कामयाबी बि हिन माण्हूअ जी आहे। असुल रंग इहो आहे त अल्लाह तबारक व तआला इन्हनि आयतुनि जे ज़रिए यहूदियुनि ऐं नसरानियुनि वारे अक़ीदे खे ठोकरायो, उन्हनि जे हिकिड़े नाकाम अक़ीदे खे ज़ाहिर कयो, उन्हनि जी जेका ख़ुफ़िया तदबीर हुई मुस्लमाननि खे फेराइण जी, उनखे बि रुसवा कयो। ऐं इन सां गॾोगॾु कुझु माण्हू जीअं यहूदियुनि नसरानियुनि चयो त यहूदी ऐं नसरानी थियो त हिदायत वारा थींदव, ऐं हेॾां अल्लाह ताला फरमायो फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही, सोना तव्हां जहिड़ो ईमान आणींदा त पोइ हिदायत वारा थींदा। तव्हां यहूदी नसरानी कीअं थियो हिदायत वारा थींदव, वरी इहा ॻाल्हि ग़लति आहे, तव्हांजे ईमान जहिड़ो ईमान आणींदा त पोइ हिदायत वारा थींदा। हाणे इन्हनि लफ़्ज़नि ॼण त हुज़ूर सलातो वसलाम जन जे ख़ातमुन नबीयीन हुजण खे बि चिटो करे छॾियो त माना ईमान आहे त तव्हां जहिड़ो, ईमान आहे त तव्हां जहिड़ो, इन खां पोइ ॿियो कोई कोन्हे। हाणे कुझु अक़ीदे तां फिरियल माण्हुनि, कादियानी निस्बत रखण वारनि माण्हुनि ख़ातमुन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन ख़ातम हुजण खे कमज़ोर सम्झी नुबूअत जा क़िस्म बयानु कया।
चऊं त हिकिड़ो नबी हूंदो आहे ज़िल्ली, ॿियो नबी हूंदो आहे बरूज़ी। वाड़े वाह, नुबूअत जा क़िस्म बयानु कयूं। पोइ चयूं त जेको मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी इहो बरूज़ी नबी आहे। वरी जंहिंमहिल दलील मिलिया त न बाबा इहो किथां साबित कयो अथव, पोइ चऊं न ज़िल्ली आहे। ज़िल्ली माना पाछो माना सेक ते। हो जा हिकिड़ो माण्हू चवंदा आहिनि त पाण सैयद कोन हो, महल सैयदनि जे में रहंदो हो, त पोइ आस्ते आस्ते कुझु वक़्त खां पोइ पाण बि सैयद सॼाइण लॻो। माण्हुनि चयोसि बा तूं पुराणे ज़माने खां वठी शेख, तूं सैयद कॾहिं खां थी चए? सेक ते सैयद थियो, सेक ते गॾु रही रही करे। त हो बि चंडनि ईअं चयो त हुज़ूर सलात सलाम जन जे हिन असुल नुबूअत जे हिन पाछे जे करे हिनखे ज़िल्ली नबी था चऊं। उन्हनि जा वॾा दलाइल आहिनि, चूंकि हीउ वक़्तु न आहे उन्हनि जे बयानु करण जो, पर उन्हनि जे अल्लाह तबारक व तआला इन जे ज़बान खे एॾो ग़लति साबित कयो जो हू चवंदा हुआ त ग़ुलाम अहमद कादियानी आख़िरी नबी आहे, ज़िल्ली नबी, पोइ बरूज़ी नबी। हुनजी आदत छा हूंदी हुई? कोट पाईंदो हो, उन में कोट जे हिकिड़े खीसे में रखंदो हो भितर जंहिंसां इस्तंजो कंदो हो, नंढे पेशाब जो वटि, ॿिए खीसे में रखंदो हो गुड़ खाइण जो आदी हो। पोइ कॾहिं कॾहिं भुलिजी वेंदो हो, गुड़ सां इस्तंजो करे छॾींदो हो ऐं उहे भितर इस्तंजे वारा वरी खाई छॾींदो हो। ॾिस नबीअ जी ज़बान, हिन नालो नबी। होॾां अल्लाह तबारक व तआला पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जेका ज़बान अता कई, क़ुर्बान वञा उन नबीअ जे जुतीअ जे दज़ तां, सॼी दुनिया खे मां घोर कयां त हक़ अदा न थिए। हिकिड़े दफ़े हिकिड़ी औरत ॿकरीअ जी रान खणी आई, ॾाढो भुञी करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे वक़्त ते मिली, जंहिं वक़्तु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे खाधे जी ज़रूरत हुई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मां बूटीअ जी ज़री पटे करे वात में विझी, ईअं चाॿो ॾेई करे कढी ईअं हथ में रखियऊं त हीअ ॿकरी मालिक जे इजाज़त खां सवाइ कुठी वई आहे, हराम आहे। तूं जीअं मुंहिंजी ज़बान सिर्फ़ु कड़े मिठे फिके जो ज़ाइक़ो मालूम कंदी आहे, अल्लाह जे पैगंबर सचे जी ज़बान हलाल ऐं हराम जो फ़र्क़ु बि कंदी आहे। हिन जे ज़बान खे ॾिस, भितर खाई पियो वञे इस्तंजे वारा, गुड़ सां इस्तंजो पियो कयो वञे, हिन बि आहे जूता हणजनि। अल्लाह तबारक व तआला इन्हनि माण्हुनि जे समूरनि ॻाल्हियुनि खे रद्द करण जे लाइ फरमायो त सिबग़त अल्लाह, असुल रंग आहे अल्लाह जे ज़ात जो। वमन अहसन मिन अल्लाह सिबग़ा, पोइ रब जंहिंजे दिलि खे ऐं दिमाग़ खे ईमान ऐं अमल सालिह जे रोशनीअ सां रंग सां रंगे, रब जे रंगण जहिड़ो ॿियो केरु भलो थींदो? कोई कोन्हे। वनहनु लहू आबिदून, असां उन ई रब जी इबादत कंदा आहियूं जेको रब असांखे ईमान ऐं इस्लाम जे नूर सां रंगींदो आहे। अल्लाह पाक शल तव्हां असांखे बि इहो नूर, इहो रंग पंहिंजो कुदरती अता फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।